ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। थरपारकर में बल्दियाती चूंड दौरान प्रिजाइडिंग ऑफिसर ते तशद्दुद कंदड़ सेहत खाते जे असिस्टेंट अकाउंट्स ऑफिसर गुलाम मोहम्मद जुनेजो सेहत खाते जे जोड़ियल इंक्वायरी कमेटी आॾो पेश थियण खां इनकार करे छॾियो आहे। सेहत खाते जे सेक्रेटरी पारां गुलाम मोहम्मद जुनेजो खे 16 ग्रेड में तरक्की वारे मामले की जांच लाइ डिप्टी जी शहाबुद्दीन कुरैशी जी सरबराह में 3 रुकनी कमेटी जोड़ी वही है। खबर अवां सां हिकु शेयर कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। थरपारकर में बल्दियाती चूंड दौरान प्रिजाइडिंग ऑफिसर ते तशद्दुद कंदड़ सेहत खाते जे असिस्टेंट अकाउंट्स ऑफिसर गुलाम मोहम्मद जुनेजो सेहत खाते जी जोड़ियल इंक्वायरी कमेटी आॾो पेश थियण खां इनकार कर छॾियो आहे। सेहत खाते जे सेक्रेटरी पारां गुलाम मोहम्मद जुनेजो जे 16 ग्रेड में तरक्की वारे मामले की जांच लाइ डिप्टी डीजी शहाबुद्दीन कुरैशी जी सरबराही में 3 रुकनी कमेटी जोड़ी वही हुई। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, आगाह कजो छा तफ़सील आहिनि इन हवाले से? मंजर ये थरपारकर में जेकी बल्दियाती चूंड दौरान प्रिजाइडिंग ऑफिसर ते तशद्दुद कंदड़ सेहत खाते जे असिस्टेंट अकाउंट्स ऑफिसर गुलाम मोहम्मद जुनेजो जे सेहत खाते जोड़ियल इंक्वायरी कमेटी आरो पेश थियण खां इनकार करे छॾियो आहे। जॾहिं त सेहत खाते जे सेक्रेटरी पारां गुलाम मोहम्मद जुनेजो जी 16 ग्रेड में तरक्की वारे मामले की जांच लाइ डिप्टी डीजी शहाबुद्दीन कुरैशी जी सरबराही में 3 रुकनी कमेटी जोड़ी वही हुई। उनमें कमेटी के मेंबरनि ते गुलाम मोहम्मद जुनेजो जे अदम एतमाद ज़ाहिर कंदे पेश थियण खां इनकार करे छॾियो आहे। जॾहिं त जांच कमेटी ते भरोसे आॾो पेश मौक़ूफ़ ॾेई छॾियो आहे। जॾहिं त जेको जुनेजो पिण चयो आहे त ॿी कमेटी जोड़ी वञे। गुलाम मोहम्मद जुनेजो जी सिहत के दरख़्वास्त की हुई है। जॾहिं त सेक्रेटरी सिहत ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त फरमाइश ते इंक्वायरी नथा करे सघूं। जांच कमेटी जेको रिपोर्ट ॾींदी उन ते कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त 3 जून ते जोड़ियल इंक्वायरी कमेटी के 15 ॾींहंनि अंदरि जेको रिपोर्ट पेश करणी हुई, पर गुलाम मोहम्मद जुनेजो जे पेश न थियण सबबि कमेटी जांच मुकमल न करे सघी आहे। जी वॾी महिरबानी अब्दुल्ला आगाह करण लाइ।